जॾहिं साईं फ़क़ीर तुझ त वांदा माण्हू वाढनि जा कमकार खां आंगठो बागी हवारनि जे बिले मुंहुं वांगुरु फ़क़ीर तुझ त वांदा माण्हू वाढनि जा ऐं ॿोड़ा माण्हू ॿुढनि लाइ करे ॻोठाया महिमान ॾिसी घाटो हेठि मथां चांहि जी सलाह करणी पए अदा साईं फ़क़ीर तुझ त ॿोड़ा माण्हू ॿुढनि लाइ करे ॻोठाया कुर्बाइता माण्हू करोड़नि जा हज़ारे कुर्ब जॾहिं ॿियो न त 5 किलो गोगड़ू बचड़नि जी भाॼी जॾहिं साईं सुरीला माण्हू सामतनि जा बुख ॾुख ते काटनि जा कपिड़ा हीरनि ते टोपियूं अमीर नज़र ईंदई महिमान पहुतो न आहे गुड़ सामानी बिस्मिल्लाह जहिड़ो हुननि जो हाल सो पिरिया नाल जॾहिं साईं डुबरा माण्हू डोकिरीअ जा हीरे उन ज्यादा हिकिड़े खे थेलो ॾे 10 पिया किरनि अदा साईं बेकार माण्हू बाटे जा कहिड़ो बि दोस्त प्यारो हुजे पोइ बि कटे चांहि प्यारे फज़ीलत ई न जॾहिं साईं निमाणा माण्हू नवाब पट जा अली अली करण वारा घर घर गाजी खुदा पिया आहिनि बाक़ी 9 बजे खां पोइ नूर कुलनि ते क़ुर नोवेल खणनि साईं जवान माण्हू जलबाड़नि जा छलल कंहिं महिमान खे अछो लॾो ॾिसनि पोइ हिक ॿिए खे पिया ठूठियूं हणंदा पग चोर महिमान खे बि चोर बनाइनि अदा साईं थुल्हा माण्हू थरड़ीअ जा असीं 4 ॼणा नारे चो हिकिड़ो पोइ बि उटल उन जी साईं केॾा थुल्हा मिठा साईं रुलंदड़ माण्हू राधनि जा माण्हू गाॾियूं बीहारे छॾनि साईं हिन महिल कोच ऐं वेनूं लॻियूं पियूं आहिनि बाक़ी रेल गाॾियूं बीही वयूं 5 मुसाफ़िर त 25 चांवरी साईं हर गाॾीअ में बुक कराया अथनि गाॾा बिना भाड़े साईं फ़क़ीर तुझ त रुलंदड़ माण्हू राधनि जा सॼण साईं वांदा माण्हू वाढनि जा छलनि का ॿोरी खणी सारियुनि जी छड़ाइण जे लाइ बाक़ी 15 किलो अटो बचंदई 14 किलो कटी बाक़ी कुल गाॾर झोल झलियूं बीठा आहिनि मां त मेरा बि ॻोठो छॾाईंदो हुनजी ॿोरी करे